अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़द सां गॾु लंडन पहुची वियो। मुस्लिम लीग नून जा केतिराई अहम अॻुवान बि वज़ीर आज़म सां गॾु लंडन पहुता। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल, मरियम औरंगज़ेब, ख्वाजा साद रफ़ीक, ख्वाजा आसिफ ऐं खुरम दस्तगीर बि लंडन पहुची विया। वज़ीर आज़म ऐं काबीना मेंबरनि जी नवाज़ शरीफ सां मुलाक़ात। नवाज़ शरीफ खे पार्टी अॻुवाननि सां केतिरनि ई मामलनि ते सलाह मशवरा करणा आहिनि ऐं नून लीग को वॾो फ़ैसिलो कंदी। मुलाक़ात में ईंदड़ चूंड, पंजाब काबीना ऐं पावर शेयरिंग बाबति अहम फ़ैसिलनि जा इम्कान आहिनि। पेट्रोल जे क़ीमतुनि बाबति हिकमत अमलीअ लाइ नवाज़ शरीफ ऐं इसहाक़ डार में सलाह मशवरा थींदा। सिंध में पाणीअ जो बहिरान शिदत इख्तियार करे वियो। सखर बैराज वटि खोट वधी 53.12% थी वई। सखर बैराज में 18,516 क्यूसिक पाणी रहिजी वियो। कोटड़ी बैराज खे 4,805 क्यूसिक पाणी जी फ़राहमी कई वई। कोटड़ी बैराज वटि 70% खोट रिकॉर्ड। गुड्डू बैराज जी खणत लाॻीती बंदि। सिंध जे अक्सर इलाक़नि में पाणी अणलभ थी वियो। अमेरिका इमरान ख़ान जे इल्ज़ामनि खे हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾियो। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान नेड प्राइस इमरान ख़ान जे इल्ज़ामनि खे प्रोपोगेंडा, ग़लत नाक़िस मालूमात ऐं कूड़ ते ॿधल करार ॾेई छॾियो। नेड प्राइस जो चवणु आहे त हू पाकिस्तान सां लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसनि था। इमरान ख़ान जे इल्ज़ामनि ऐं प्रोपोगेंडा खे पाकिस्तान सां लाॻापनि जे रस्ते में रंडक बणिजण न ॾिनो वेंदो। पाकिस्तानी अख़्तियारनि सां कंहिं शेड्यूल थियल मुलाक़ात जो इल्मु नाहे। परॾेही वज़ीर एंटोनी बल्कन पाकिस्तानी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां गुज़िरियल हफ़्ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। टेलीफोनिक राब्ते में अफ़गानिस्तान, दहशतगर्दी, वापार, माहौलियात, तवानाई, सिहत ऐं तालीम समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। मुस्लिम लीग नून जी अवामी राब्ता मुहिम जारी। मुस्लिम लीग नून अॼु स्वाबी में अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ आम जलसे खे ख़िताब कंदी। अटॉर्नी जनरल अशतर औसाफ सुप्रीम कोर्ट पहुची वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अटॉर्नी जनरल चयो आहे त अॼु संदसि पहिरियों ॾींहुं आहे। आर्टिकल 63A बाबति अदालत खेसि घुराईंदी त हू ज़रूर पेश थींदो। पंजाब असेंबली जो स्पीकर परवेज़ इलाही पंहिंजी आइनी ज़िम्मेवारियुनि ऐं कसम खां कीअं इनकार करे सघे थो। वक़्ती गवर्नर जी ज़िम्मेवारी संभालणु स्पीकर जी ज़िम्मेवारी आहे। लाहौर जी सेशन कोर्ट में पंजाब असेंबली में हंगामे वारे केस जी ॿुधणी। पंजाब असेंबली जे सेक्रेटरी मोहम्मद ख़ान भट्टी ऐं इनायतुल्लाह जी ज़मानत में 25 मई ताईं वाद कई वई। पुलिस अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो त ॿिन्ही जाबदारनि जी जांच मुकमल नाहे थी। अदालत वधीक मोहलत ॾिए। मुल्क में कोरोना विघे वधीक हिकु मरीज़ हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 66 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। कोरोना केस हाकारी अचण जी शरह 0.43% रही। मुल्क में इलाज हेठि 98 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। माइक्रोसॉफ्ट जे बानी बिल गेट्स जी कोरोना जी टेस्ट हाकारी अची वई। बिल गेट्स पंहिंजे ट्वीट में ॼाणायो आहे त खेसि मामूली अलामतूं आहिनि ऐं हुन पंहिंजो पाण खे अलॻि थलॻि करे छॾियो आहे
ऐं हू ख़ुशकिस्मत आहे जो खेसि वैक्सीन लॻाई वई आहे ऐं खेसि टेस्टिंग ऐं बहितरीन तिबी सार संभाल ताईं रसाई हासिल आहे। मदे जी भरिसां जवाबदार फायरिंग करे सोट खे क़तल करे छॾियो। ॻोठ अब्दुल रहमान खरूस में जवाबदार 45 वरे जे कुतुबुद्दीन खरूस खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पीरसन जो लाश मदे जी अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिब वाक़ियो घरू मामले तां पेश आयो आहे। वाक़े बाबति जवाबदार फरार थी वियो आहे। घारो में कोस्टर जो बीठल सुजुकी खे टक्कर, 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा। बस स्टॉप वटि तेज़ रफ़्तार कोस्टर बीठल सुजुकी खे टक्कर हयो। इमरान सोलंगी ऐं महरम मौक़े ते ई फौत थी विया। ज़ुबैर अहमद ऐं हमीर ज़ख़्मी थी पिया। पुलिस कोस्टर ड्राइवर समेत तहवील में वठी छॾियो। फौतियुनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतक़िल कयो वियो। पाकिस्तान में अमेरिकी डॉलर तारीख़ जे बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटर बैंक में डॉलर ₹1.5 इज़ाफ़े बाद 190 रुपया 16 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 191 रुपया 50 पैसनि में विकिरो थियण लॻो। स्टॉक मार्केट में ॿाड़ाई वारो रुझान। वहीं सख्त गर्मी सबब मुल्क जे केतिरनि इलाक़नि में हीट वेव जो ख़दशो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची हीट वेव जे लपेट में न ईंदो। 13 ऐं 14 मई ते कराची में सख्त गर्मी हूंदी। गर्मी पद 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। सिंध जे केतिरनि इलाक़नि में गर्मी पद 50 डिग्री ताईं पहुचण जो ख़दशो आहे। माहिर डॉक्टरनि शहरनि खे बिना ज़रूरत जे घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत करे छॾी।